बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। प्रोग्राम इश्क़ मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मां जो बीज़बान अब्दुल मोमिन मेमण। सिंध असांजी सुहारी रही आहे रहंदी। हिकु ॻोठाणी सिंध आहे, हिकु शहरी सिंध आहे। शहरी सिंध असांजी जिन राकासनि जे वर चढ़ियल आहे, उहो नसलनि ताईं असां भोॻे आया आहियूं, भोॻियूं पिया था। अलाह करे अॻिते को सदे बाब थिए। ॻोठाणी सिंध मां असांजी शहरी सिंध खे संभालण जे लाइ जेके मुअसिर किरदार मिलिया आहिनि, जिन सख़्तु पोरिया करे, मशक़तूं काटे, ऐं जॾहिं सफ़र जूं सहूलतूं बि न आहिनि, जॾहिं अञा डेवलपमेंट बि एतिरी न थी आहे, पंहिंजनि बचनि खे आला तालीम सां मुज़यन करे, उन्हनि खे शहरनि जे तरफ़ रवानो करे, उन्हनि खे पंहिंजी तरबियत ऐं तालीम सां आरास्ता करे, पंहिंजनि नसुलनि खे अञा वधीक ज़माने जे तक़ाज़ाउनि मुताबिक़ डिलीवर करण जे लाइक़ु बणाइनि था। अॼु असांजी महफ़िल में इश्क़ मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजे इन सीरत जे पहलुअनि ते ॻाल्हियूं थींदियूं, उन जे लाइ असांखे वक़्त जी इनायत कई आहे साईं सरफराज़ सोलंकी साहिब जन। साईं खे असां पंहिंजी महफ़िल में भलीकार चऊं था। साईं, तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांखे वक़्त जी इनायत कई। त तव्हां पंहिंजी मुतदल ज़िंदगी गुज़ारी आहे, मज़हबी मामलात में बि, समाजी मामलात में बि, ऐं ख़ासि करे सिंध यूनिवर्सिटीअ में तव्हांजो जेके ख़िदमात आहिनि, इन्हनि जे पस मंज़र में हलूं त ज़ाहिरी ॻाल्हि आहे, अरबी चवणी आहे अल वलद सिरुल अबी। औलाद जेको हूंदो आहे पीउ जो राज़ हूंदो आहे। त उहो जेतिरो बि बुलंदियुनि ते वेंदो आहे, उनजे पस मंज़र में वालदेन जो किरदारु हूंदो आहे। तव्हां पंहिंजे इन्हनि मरहलनि खे कीअं असरु कयो, ऐं उहो शऊर तव्हां में कीअं उजागर थियो जो तव्हां इश्क़ मुस्तफ़ा सां बि सरशार रहिया, मज़हबी मामलात में बि बैलेंस रहिया, तालीमी ख़िदमात में बि तव्हां पेश रहिया, जंहिं इदारे में रहियो तव्हां पंहिंजो तामीरी किरदारु अदा कयो? साईं, सभ खां पहिरियां त मां तव्हांखे मुबारकबाद ॾियां थो त हीउ प्रोग्राम जंहिंजो टाइटल इश्क़ मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़ो अनोखो प्रोग्राम आहे। दुनिया जी वॾी हस्ती असांजो हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जंहिंजी गाइडेंस, जंहिंजी ज़िंदगी ऐं इंसान जे लाइ, न रुगो मुस्लमाननि लाइ पर पूरी दुनिया लाइ हिकिड़ी राह आहे, सुठी ज़िंदगी रहमतुल आलमीन आहिनि। त उन ते तव्हां प्रोग्राम कयो, तव्हां ज़ाती तौर ते मुबारकबाद लहणो था। ऐं सिंध टीवी जो बि हिकिड़ो तमामु अहम क़दम आहे, ऐं उन्हनि खे बि जस हुजे त हीउ प्रोग्राम उन्हनि फ्रेम कयो। ऐं उन खां अलावा मूं नाचीज़ खे इन लाइक़ु सम्झो त हिन प्रोग्राम में अचे, तव्हां सां कुझु गुफ़्तगू कजे। हक़ीक़त इहा आहे त जॾहिं तव्हां मूंसां ॻाल्हि कई हुई त मां पाण खे इन लाइक़ु न पिए सम्झो त हेॾी वॾी हस्ती जंहिंजे लाइ, जंहिंजे नाले ते हीउ प्रोग्राम थी रहियो आहे, त उन ते पर हीअ अहिड़ी दावत हुई जेका वॾी ख़ुशी जो बाइस बि हुई। त हीअ हिकिड़ो वॾो मौक़ो आहे, वॾो मौज़ो आहे त असां पंहिंजे हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको आख़िरी नबी अल्लाह सुब्हाना ताला जे तरफ़ां आयो इंसान ज़ात जे लाइ, त उन ते गुफ़्तगू कजे। मां तव्हांजो तमामु घणो थोराइतो आहियां। तव्हांजा बि असां थोराइता आहियूं, पंहिंजो क़ीमती वक़्तु कढी आया, ऐं इश्क़ मुस्तफ़ा सां हिकिड़ी अज़ली निस्बत क़ाइमु करण जे लाइ कई आया। तव्हांजी बि महिरबानी। वॾी महिरबानी साईं। हाणे तव्हां जेको सुवालु कयो साईं, बीइंग फ्रॉम रूरल एरिया, बराड़ी, ऐं हिकु मज़हबी घराणे सां तालुक़ु डेफिनेटली रहियो। असांजी जेका पोइते पुश्तुनि में वञूं त ग़रीब घराणे सां तालुक़ु हुयो। असांजो वालिद साहबु उहे पढ़िया, ऐं मां सम्झां थो त इन तरह में तमामु घटि माण्हू हूंदा जिन बिफोर पार्टीशन जेका आहे त मैट्रिक कई हुजे बॉम्बे यूनिवर्सिटी मां, ऐं उन खां पोइ जहिड़े नमूने सां जीअं असां होश संभालियो त डेफिनेटली सभ खां पहिरियां वालिद साहब घर वारनि खे पंहिंजी अमड़, त उन्हनि मां जेका असांखे रहनुमाई मिली डेफिनेटली उहा ॾाढी क़ीमती हुई। ऐं असांजे घर में जेके बि मज़हबी ॾिण थींदा हुया, ॾींहं ईंदा हुया, ईदूं हूंदियूं, उहे तमामु जोश ऐं जज़्बे सां मल्हायूं हूंदियूं।
ऐं उन में ज़ाहिर आहे उहा लर्निंग बि हुई, गाइडेंस बि हुई, ऐं उन सां गॾु असांजी जेका मज़हब सां हिकिड़ी अक़ीदत जेका आहे उहा पंहिंजी जॻह ते वधे थी। ऐं असांखे काफ़ी शयुनि जी जेका घर मां बि गाइडेंस मिली त उन जो वॾो रोल आहे। ॿी ॻाल्हि इहा त असांजो वालिद साहबु पढ़ियो बराड़ी मां, ऐं असां जेकर उन्हनि जो इसम गिरामी मोहम्मद हयात सोलंगी, बाबा साईं मैट्रिक करण खां पोइ ॻोठ मलीराणी सोलंगी, डिस्ट्रिक्ट खैरपुर, ऐं उन राणीपुर ऐं हिंगोरजां जे विच ते रोड सां गॾु ई ठाहे त हाणे अहिड़ी विसिनिटी मां बिफोर पार्टीशन पढ़णु, ऐं उन खां पोइ बाबा साईं खे नौकिरी मिली इरीगेशन में। उन इरीगेशन में नौकिरी जे दौरान क्लर्क हुया त हिकिड़ो अंग्रेज़ इंजीनियर उन्हनि जो हुयो। जॾहिं बाबा सां मुलाक़ात थियनि त उनखे घुराए ऐं चयूं त मां तव्हांखे वधीक पढ़ाइणु थो चाहियां, ऐं पोइ उन्हनि खे तॾहिं कोर्स थींदो हुयो डिप्लोमा सखर में, ऐं NED यूनिवर्सिटी सां लॻापियल हुयो। उतां बाबा ओवरसियर जो कोर्स कयो। इन द मीन टाइम कैनाल बि थिया, वरी सब इंजीनियर थिया, असिस्टेंट इंजीनियर थिया इरीगेशन में। त बाबा साईं जो इहो जेको ज़िंदगी जो सॼो तजुर्बो रहियो त मूं ॾिठो त उन्हनि जो वधि में वधि जेकॾहिं ज़ोर कंहिं ॻाल्हि ते हूंदो हुयो त ॿिनि शयुनि ते, हिकिड़ो मज़हबी तालीम ऐं ॿियो असांजी जेका रिवायती तालीम जेका आहे त असरी तालीम जेके असरी त उन खां अलावा मूंखे कॾहिं यादि न आहे त बाबा साईं का मूं ते का नाराज़गी ज़ाहिर कई हुजे, पर जेकॾहिं कॾहिं का गफ़लत थींदी हुई तालीम वठण में या मदरसे न वियासीं त उन में डेफिनेटली मूंखे यादि आहे। त चवण जो मतिलबु त जेको घर जो माहौल हुयो ऐं उहो ई वॾी रहनुमाई आहे। ऐं असां ख़ुशनसीब आहियूं त बाबा साईं जी तरबियत, असांजे अमर जी तरबियत उहा मिली। ऐं उन शुरूआती टाइम में जिते स्कूल खे बि टाइम ॾिनोसीं, असांजे ॻोठ में मदरसो हूंदो हुयो, उस्ताद मोहम्मद हसन सोलंगी साहब, उस्ताद मोहम्मद हसन सोलंगी साहब जी जी। त उन्हनि जे मदरसे में पढ़ियासीं, क़ुरान जी तालीम बि, ऐं कुझु आयतूं वग़ैरह जीअं हिफ्स थींदियूं उहे बि दिमाग़ में तिलावत करण जे आदत। ऐं उन खां पोइ कुझु टाइम वरी राणीपुर में असां रहियासीं त उते बि हाफ़िज़ साहिबु हूंदो, हाफ़िज़ मोहम्मद हसन। मेमण माले में हिकिड़ी मस्जिद हूंदी हुई, उते तालीम। त चवण जो मतिलबु शुरूआती तौर खां वठी जिते असांजी स्कूल जी, कॉलेज जी तालीम, पर मज़हबी तालीम ते बि पूरो मतिलबु असांखे गाइड कयो त अॻे में इहा बि वठणी आहे। हाणे इहा जनरेशन जेका तव्हांजे वालिद साहब जी आहे, उन में ज़ाहिरी ॻाल्हि आहे तालीम जो रेशो तमामु घटि हुयो, ऐं पंहिंजे इन मंज़िल ते पहुचण में हुननि असांजे मथां बदेसी हुकुमरानी बि हुई, त उन्हनि खे मुतवजह करे विया ऐं उन्हनि खे गाइडलाइन ॾिनी उन्हनि खे अॻु भरो करण में। त हिकु शख़्स जेको सुठो पीउ थो साबित थिए, सुठो तालीम याफ़्ता थो साबित थिए, पहिरियों त माउ जो किरदारु आहे, अबे जो किरदारु आहे, उन खां पोइ उन्हनि जे रफ़ीक़ हयात जेका आहे तव्हांजी अमर सगोरी, उन्हनि जेसि ताईं उहा पंहिंजे वर खे पुरसकून नथी रखे तेसि ताईं उहो ॿाहिरीं दुनिया में किरदारु अदा नथो करे सघे, उहो ओॾो जेॾो करणु घुरिजे। त तव्हांजी अमर जो तव्हांजे वालिद साहब सां जेको रवैयो रहंदो हो? सही, असां बाबा साईं खे हमेशह ख़ुदि मुख़्तार ॾिठो, ऐं मूंखे यादि न आहे त कॾहिं बि अमर जे तरफ़ां असांजे साम्हूं का अहिड़ी का ॻाल्हि थी हुजे जंहिंमें बाबा साईं जे कंहिं ॻाल्हि खे रोकियो वियो हुजे या उनखे पोइते कयो वियो हुजे। त हमेशह मतिलबु ज़ाहिर आहे उन्हनि जी तालीम बि हुई, उन्हनि खे नॉलेज बि हुई, पर अम्मा जे तरफ़ां इहा ॻाल्हि तव्हां जेका कढी आहे त जिते बाबा साईं जो वॾो रोल आहे उते असांजे अमर जो बि तमामु वॾो रोल आहे। ऐं मां उन ॻोठाणियूं मावरूं असां ॾिठो अथसि रोल मॉडल हूंदियूं, रोल मॉडल। ऐं उन में जेका वॾी अहम शइ आहे से ॿी ॻाल्हियूं बि हुयूं। असांजे अमर जो बि असुलु ख़ानदान जेको हुयो उहो लाड़काणे सां तालुक़ु थो रखे, ऐं अम्मा जी जेका नानी हुई उहा तमामु पढ़ियलु हुई, फारसी जी, उर्दू जी, ऐं लाड़काणे जो हिकिड़ो वॾो माण्हू उन जी धीउ हुई। त उहो जेको उन जो असरु बि असांजे अम्मा ताईं अॼु ताईं, ऐं जेका अम्मा में वधि में वधि क्वालिटी हर माउ में हूंदी आहे, पर शफ़क़त ऐं प्यारु तमामु
घणो माना। ऐं मां सम्झां थो ॿार जी पर्सनैलिटी ठाहिण में इन माउ जी शफ़क़त ऐं प्यार जो वॾो रोल आहे, वॾो अहम किलीदी किरदारु आहे। मां नंढिड़ो मिसाल ॾियां त उहो बाबा साईं, मां नंढो हुउसि, मूंखे यादि न आहे उमिरि केतिरी, पर थी सघे 10-11 साल हुजे, त पंहिंजे जिते जॉब कंदा ओॾे वठी विया। 3-4 ॾींहं मां उते रहियुसि। जॾहिं मोटी आयुसि त मतिलबु मां एॾो मतिलबु प्यार सां मिली या एॾो माना उन्हनि खां जुदाईअ जा ज़िंदगीअ में पहिरियां लम्हा 3-4 ॾींहं हुया जेके माना मूंखे अॼु ताईं यादि आहिनि। त हाणे इहा जेका ॻाल्हि आहे त जिते वालिद साहिब जो तमामु वॾो ज़बरदस्त रोल रहियो, न रुगो मुंहिंजे पर सभिनी भाउनि जे। असां 5 भाउर हुआसीं माशाल्लाह, उहे सभिनी पढ़ी सुठी जॉब ते पहुता, पर अमर जो रोल तमामु वॾो। ऐं मां सम्झां थो त इहो रोल जंहिं बि फैमिली में हूंदो त उन फैमिली जा ॿार उहे अॻिते हली तालीम जो मैदान हुजे या ॿी का चटाभेटी हुजे त उन में सुठे नमूने सां पंहिंजो किरदारु अदा करे सघंदा। अक्सर ॾिठो वेंदो आहे त असांजे इन दौर जूं अंबड़ियूं जेके हुयूं उहे वाक़ई बि अंबड़ियूं हुयूं, ऐं उन खां पोइ असांखे बि अमड़ नसीब थी। मां पंहिंजे आसपास जे दोस्तनि खे चवंदो आहियां त हाणे असांखे जेके मावरूं मिलियूं आहिनि, इहा इन्हनि मावरनि जे खेप जी आख़िरी निशात आहिनि। सो हाणे जेके न्यू जनरेशन जूं जेके मावरूं थियनि थियूं, ॿार ॼणनि थियूं, डिजिटल तरीक़े सां ॿारनि जी पालना थी थिए, त उन्हनि में उहा ममता नज़र नथी अचे। ऐं मां सम्झां थो त को ॻोठनि सां तालुक़ु रहे थो जंहिंजो उन्हनि में इहा सुराण अचे थी, बाक़ी न त मायूसी थी नज़र अचे। रोल मॉडल मां इन करे थो चवां त उन दौर जूं अमड़ियूं जॾहिं उथंदियूं हुयूं, उथण सां पहिरियों अलाह जो नालो वठंदियूं हुयूं, हुज़ूर जन ते सलात सलाम पेश कंदियूं हुयूं, ऐं पोइ जंड मड़ींदियूं। उहे सफ़ात जेके सख़्तु महिनत कश ऐं पोरियत हूंदा हुआ, त उन्हनि मंज़रनि में तव्हां अमड़ खे अलाह जो नालो गिनंदे असर जो उथी कीअं ॾिसंदा हुआ? साईं, अमां जीअं मूं चयो त जेका तालीम घर में वरिती उन में क़ुर जी तालीम, सिंधी पढ़णु, त जेके इस्लामी किताब क़ुर खां अलावा बि त अमां वटि अॼु ताईं बि उन्हनि जी कलेक्शन आहे। ऐं क़ुर तॾहिं खां वठी रेगुलरली पढ़ंदी अचे थी। हींअर अलाह जे फज़ल सां उन 84-85 साल हयात आहे, 84-85 साल उनजी उमिरि आहे, ऐं तबियत बि ठीकु न रहंदी अथनि, पर उन जे बावजूद बि माना हू टाइम कढी क़ुर जी तिलावत बि कंदियूं आहिनि। ऐं प्लस ॿिया जेके मज़हबी किताब आहिनि वरी असांखे ॿुधाईंदियूं आहिनि त मूं अॼु हीउ पढ़ियो, अॼु हिन में हीअ ॻाल्हि हुई। त इहे सभु शयूं जेके आहिनि इहे काउंट थियूं थियनि। ऐं हिते मां ॿुधाईंदो हलां त असांजे वालिद साहिब जी 1985 में डेथ थी वई, त मुंहिंजा 3 भाउर अञा पढ़िया पिए। हिकिड़ो भाउ मेडिकल में पियो पढ़ियो कॉलेज में, ऐं पोइ 2 स्कूल में हुया। त उन्हनि ते असां बि पंहिंजे जॉब में बिज़ी हुआसीं। वरी त अम्मा जी महिनत आहे त उहे 3 सक्सेसफुली, हिकिड़ो डॉक्टर थियो, 2 इंजीनियर थिया, ऐं ॿिन्ही जेके मेराण यूनिवर्सिटी मां पढ़िया, ॿिन्ही पोज़ीशन हासिल कई। त मां सम्झां थो त जीअं तव्हां चयो त अॼुकल्ह कुझु माहौल में तब्दीली आहे, पर हीअ जेका ॻाल्हि कयूं था इन में हिकिड़ी गाइडेंस आहे ऐं ॼाणी वाणी कयूं था त हर माउ खे इहो रोल प्ले करणु खपे त जीअं उन्हनि जा बचड़ा जेके आहिनि उहे हिकिड़ो कॉन्फिडेंस बि गेन कनि, ऐं पंहिंजी जेका उन्हनि जे मथां ज़िम्मेवारी आहे उहा अहसन तरीक़े सां निभाए सघनि। त डेफिनेटली सभ खां पहिरियां स्कूल खां बि अॻु में, उस्ताद खां बि अॻु में जेको रोल आहे उहो पीउ माउ जो आहे। ऐं ईअं बि चवंदा आहिनि त जेकॾहिं माउ पढ़ी पए या फीमेल पढ़ी पए त सॼो घर, सॼो कुटुंब जेको आहे उहो तालीम याफ़्ता थी सघे। सॼो मुआशिरो, पुटु पढ़ियो त माना रुगो हिकिड़ो ॼणो पढ़ियो, पर जेकॾहिं न्याणी पढ़ी त माना ॼण सॼो। इन में तालीम डेफिनेटली जेका असांजी स्कूल जी रिवायती तालीम आहे उहा बि पंहिंजी जॻह, पर हिकिड़ो शऊर जेको हिकिड़ो ख़ानदानी तौर ते किन माण्हुनि में आहे, फॉर्मली मता स्कूल न बि विया हुजनि या अहिड़ियूं औरतूं आहिनि जेके स्कूल न वयूं हुजनि। शऊर जी तव्हां ॻाल्हि कई, शऊर जे हिन मौज़ूअ खां असां पंहिंजे गुफ़्तगू खे अॻिते वठी हलंदासीं। नाज़रीन, वठूं था हिकिड़ी नंढड़ी साही। भलीकार नाज़रीन, साईं सरफराज सोलंकी साहब असांजे प्रोग्राम इश्क़ मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजी पुर रौनक महफ़िल में महफ़िल जी मोर जी हैसियत सां जलवा अफ़रोज़ आहिनि।
गुफ़्तगू असांजी जारी आहे। साईं, त तव्हां ॻाल्हि कई शऊर जी, हिते हिकिड़ो अहम नुक़्तो पाण शेयर कयूं, छाकाणि त तव्हां तजुर्बेकार बि आहियो, आला तालीम याफ़्ता बि आहियो, जहांदीद बि आहियो, ऐं तव्हांजी ज़िंदगी बेदाग़ रही आहे। असां उनखे अखियुनि सां ॾिठो आहे। त उहो शऊर जेको इन्हनि अमड़ियुनि जे इन खेप वटि हुयो, मूं चयो त हींअर जेका असांखे खेप मिले थी उहा ममता जो जेको तसवुरु आहे माउ वारो, उन खां असांखे वांझी थी नज़र अचे। त उहो शऊर उन्हनि में जेको मुंतक़िल थियो हुयो, उन में उन्हनि जे मतिलबु रिसालत माब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सां मानूसियत या अज़वाज मुतहरात, असांजो मोमिननि जो जेके अंबड़ियूं आहिनि, या हुतूर जन जो जेके न्याणियूं आहिनि, या जेके मज़हबी शख़्सियात आहिनि, मिसाल बीबी राबिया बसरी थी वई, या खोड़ अहिड़ा सतरा ॿिया किरदार आहिनि, उन हवाले सां पंहिंजे अमड़नि खे तव्हां उन्हनि जो जेको बचपन में तज़किरो थींदो, ख़ासि करे नियाणियुनि जी तरबियत जे हवाले सां, उन में उन्हनि खे तव्हां कीअं रंगियल ॾिठो? साईं, इहा तमामु अहम ॻाल्हि आहे। जेके बि हिन महिल ताईं पाण ॻाल्हियूं कयूंसीं त डेफिनेटली उन में जेको वॾो रोल आहे त उहो आहे असांजी मज़हबी अक़ीदनि, मज़हबी तालीम, ऐं असांजे तारीख़ में जेके वॾा वॾा अहिड़ा किरदार थी गुज़रिया आहिनि, त उन्हनि जे बारे में जॾहिं पढ़िजे थो या असांजे वॾड़नि पढ़ियो या ॿुधो उन्हनि जे बारे में, जेके पढ़ी न सघंदा त उन्हनि ॿुधो, त उन्हनि जी जेका उहा गाइडेंस ऐं उन्हनि मां जेका रहनुमाई हासिलु कयूं, त उन्हनि हिननि जी ज़िंदगी ते वॾो असरु कयो हूंदो, जेको असां अंदाज़ो लॻाए सघूं था। ऐं हुननि जे किरदार, हुननि जी ममता में, हुननि जी परवरिश में उहे सभु ॻाल्हियूं हुयूं जेके हिकिड़ी सुठी माउ, सुठी औरत में हुजणु खपनि। त उहे जेके मज़हबी असांखे ॻाल्हियूं पंहिंजे बुकनि में मिलनि थियूं या असां ॿुधूं था, त उन्हनि जी रोशनी में ज़ाहिर आहे हिकिड़ो जेको औरत जो किरदारु, ऐं औरत जे किरदार खे त असांजे मज़हब में हिकिड़ी तमामु वॾी अहमियत, बुनियादी अहमियत आहे, बुनियादी अहमियत, ऐं उहा बि सही असांजे हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन औरत जे किरदार खे बाक़ाइदे हिकिड़ी इम्पॉर्टेंस ॾिनी ऐं ॿुधायो त उन जी केॾी हिकिड़ी वॾी अहमियत आहे, ऐं असां सभिनी खे कहिड़े नमूने सां उन्हनि सां पेश अचणु खपे, अदब अख़लाक सां। मिसाल जी ॻाल्हि, जन्नत इंसान जे सॼे अमलनि जी आख़िरी इनाम जी सूरत में हिकिड़ी कुदरत जी अता थी थिए। उहा जन्नत जेका बुलंदियुनि ते आहे, पाण खणी फरमायनि त अल जन्नत तहत अक़दामिल उम्महात, त जन्नत माउ जे क़दमनि में आहे। वॾी ॻाल्हि आहे। इहा शइ जेका तव्हां हींअर चई आहे, इहा मां बार बार चवंदो आहियां, ऐं इहा वॾी अज़मत आहे औरत जी। माना जेकॾहिं इंसान ज़ात खे इन जनरल ॾिसूं त मर्द लाइ या ॿिए कंहिंजे लाइ अहिड़ी का बि कान्हे का चवणी, पर सिर्फ़ु औरत लाइ ऐं माउ जे लाइ, त माउ जे पेरनि हेठां जन्नत आहे। त हीअ हिकिड़ी वॾी आनर आहे जेका असांजो मज़हब ऐं असांजे प्रॉफिट हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾिनी। ऐं इन मां साफ़ ज़ाहिर आहे त जेको औरत जो किरदारु आहे, ख़ासि करे माउ जो, उहो इंसान जे लाइ तव्हां सॼी दुनिया, सॼी त न चइजे, बल्कि दुनिया जा अहम माॻ ॾिठा आहिनि, मरकज़ी सिंध जे तालीमी इदारनि में रहिया आहियो, उन्हनि खे तव्हां हैंडल कयो आहे। त हितां इन हदीस जे रोशनीअ में माउ जी अज़मत जॾहिं साम्हूं अचे थी त उन जे क़दमनि में जन्नत आहे। खोड़ असांजे समाज में अहिड़ी ज़हनियत वारियूं ख़वातीन बि आहियूं जेके माउ थियणु नथियूं चाहिनि, इज़्दिवाजी ज़िंदगीअ में पेर नथियूं पाइणु चाहिनि। इन सफ़र खे या इन महसूसात खे तव्हां कीअं ॾिठो आहे त इहा नफ़्सियात छो जुड़ी आहे असां वटि? सयाणी इन जा त खोड़ सारा कारण थी सघनि था, छो त इंसान जी जेका नफ़्सियात आहे उहा जिते ॾाढी सुठी ऐं सिंपल बि आहे, उते कॾहिं कॾहिं तमामु हिकिड़ी कॉम्प्लिकेटेड ऐं पेचीदा थी थी वञे। त उहो कहिड़ा रीज़न आहिनि, उन जो छा असरु आहे जो कुझु माण्हू मतिलबु इहो चूज़ कनि था। हाणे इहे इंसान जा ज़ाती रवैया बि आहिनि, पर ॻाल्हि फिरीगिरी उते अचे थी, छो त ज़ाती रवैयो ख़ारिजी ज़िंदगीअ जो ई असरु हूंदो आहे न, ॿाहिरां हुन ते कहिड़ा असर मुरतब थिया आहिनि जो तव्हांजी नफ़्सियात डेवलप थी ऐं तव्हांजी सोच जो मेवर ऐं मर्कज़ कहिड़ो ठहियो। साईं, ॾिठो वञे त असांजी सोसाइटी या जेको समाज आहे, जहिड़े नमूने सां असांजे मज़हब में
हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी सुनत या लाइफ स्टाइल जेका गाइडेंस आहे, जेका रहनुमाई आहे, पर हक़ीक़त में ॾिसूं था त मतिलबु काफ़ी अहिड़ियूं शयूं आहिनि जेके अहिड़े नमूने सां हुजणु न खपनि। हाणे उन जे करे कॾहिं कॾहिं अहिड़ा रवैया जनम वठनि था जिते इहे शयूं थियनि थियूं, पर उहे बि एतिरियूं घणियूं न आहिनि। एग्ज़ाम्पल त ॾेई सघजनि था पर एतिरियूं घणियूं न आहिनि। ऐं बीइंग एज़ अ ह्यूमन, हिकिड़ो फैमिली मैन, हर माण्हू चाहींदो, असां बि इहो सम्झूं था, असां बि चाहियूं था त जेकॾहिं अहिड़े क़िस्म जी सिचुएशन न पैदा थिए त सुठो, पर वरी उहा ॻाल्हि अचे थी त किथे किथे समाजी रवैयनि जो बि असरु थी सघे थो, कुझु माण्हू जा ज़ाती हालात जेके हूंदा आहिनि कुझु उन्हनि जे करे बि, पर हीअ शइ किथे इन जो सबबु इहो त न आहे त इस्लामी तालीमात जेका असां वटि आहे उहा उन जा ॿ पस मंज़र आहिनि। हिकु त काफ़ी सातरी तालीम असांजी उन में आमीज़श थी आहे, मिक्सिंग थी आहे, गाॾड़ साॾड़ थी, उहो क़ुरान जी ऐं सीरत पाक जी ओरिजिनल तालीम न रही आहे। उहे माण्हू उन खां छिरकी करे ऐं इन्हनि शख़्स पैगम्बर करीम जे फ़रमाननि खे हवाला सम्झंदा हुजनि। ऐं ॿियो इहो आहे त हू ज़ाती तौर ते इन पासे ॾे वाधाइण ई नथियूं चाहिनि, ख़वातीन हुजनि या हज़रात हुजनि, मर्द हुजनि या मायूं हुजनि। खोड़ मर्द बि अहिड़ा आहिनि जेके पीउ थियणु नथा चाहिनि, इज़्दिवाजी सफ़र में पंहिंजो पेर रखण खां कीॿाइनि था। त शायदि उन्हनि खे एॾनि अज़ीम इंसाननि जी जिन मज़हबी सुञाणप ॾिनी दुनिया खे ऐं इंसानी आला तालीमात जो दर्स ॾिनो उन्हनि खे अमल समेत, त उन्हनि जे सीरत खे पढ़ण खां वांझा हुजनि। मज़हबी तालीम जो जेसिताईं तालुक़ु आहे त डेफिनेटली असांजे हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पंहिंजी ज़िंदगी जेका आहे त उन में हिकिड़ो कुटुंब जो, फैमिली जो, शादी जो, बचनि जो तसवुरु जेको आहे यानी करे ॾेखारियूं त उहो आहे। उन खां पोइ जेकॾहिं असां क़ुरानी तालीम खे बि वठूं त उन में बि लिखियलु आहे त असां हर जानदार खे जोड़नि जी शिकिल में पैदा कयो आहे। त इहा हिकिड़ी रियलिटी आहे, इन में त कंहिं क़िस्म जी का ॿी ॻाल्हि कान्हे का। त असांजे लाइ मज़हबी तोड़े फितरी हिकिड़ो जेको अमल आहे त उन में इहे जोड़ा कुदरत जे तरफ़ां ठहियल आहिनि। पर हाणे किथे किथे जेकॾहिं इहे शयूं जीअं तव्हां चयो त वाक़ई मेल बि आहिनि, फीमेल बि आहिनि, किथे किथे अहिड़ा एग्ज़ाम्पल आहिनि जिन में इहा शइ थिए थी। पर ज़ाहिर आहे उन जो रीज़न असांजा समाजी बि थी सघनि था, मज़हबी के ॻाल्हियूं थी सघनि थियूं, पर इन ते तव्हां ॾिठो न त मिसाल जी ॻाल्हि तव्हांजी पंहिंजे अमर जी हिकिड़ी रोल मॉडल हैसियत सां ॻाल्हि कई त उन में हुननि जो मज़हबी तालीम जे हवाले सां सुबुह जो उथी अलाह जे नाले सां शुरूआति करणु, ॿिया जेके इस्लामी तालीमात जा किताब आहिनि ऐं उन जी ममता जाॻी पई ऐं उन चाहियो त मुंहिंजो हर पुटु घोटु थिए, मुंहिंजी हर धीअ जेका आहे सा कुंवार थिए ऐं उहा उन मां केच थियनि। त इहा नफ़्सियात जेका उन्हनि खे मुंतक़िल थी, जंहिंमां हुननि उहो करे बि ॾेखारियो। बिल्कुलु। त हिते जेको उन्हनि जे तालीमात ते असरु आहे, मां सम्झां थो त तव्हां हिन ॻाल्हि खे कंटिन्यू कंदो त इन क़िस्म जे मुतालियाती सफ़र खां असांजी जनरेशन खे बि मां सम्झां थो असांजे अॼु जा पीअर माउर महरूम था रखनि। सही, इहा जेकॾहिं थींदी हूंदी डेफिनेटली, ऐं जेतिरो ज़ोर मज़हबी तालीम ते इन ते अॻे हूंदो हुयो शायदि मथां घटि हुजे, उहो इन जे करे त असांजे जेके तालीमी हींअर फैब्रिक आहे, जेके असांजा स्कूल आहिनि, जेका कॉम्पिटिशन आहे, त ॿारनि ते बि शायदि प्रेशर घणो आहे। त उन्हनि मां कुझु वालदेन त डेफिनेटली ट्राई कनि था त पंहिंजे ॿारनि खे रिवायती तालीम सां गॾोगॾु मज़हबी तालीम बि जझी मतिलबु मिलणु खपे त जीअं हुननि जी ज़िंदगी बहितर नमूने सां बसर करे सघनि। पर जीअं चयूं त अॼुकल्ह जी जेका मॉडर्न लाइफ स्टाइल एज़ वेल एज़ जेको एजुकेशन जो सिस्टम आहे त उते थी सघे थो त प्रेशर एतिरा हुजनि जिते वधीक असां रिवायती तालीम खे टाइम ॾियूं था ऐं मज़हब खे घटि था ॾियूं। पर बीइंग पीपल लिविंग इन कंट्री जेका मुस्लिम कंट्री आहे ऐं असांखे तमामु हिकिड़ो क्लियर
गाइडेंस रहनुमाई असांखे क़ुर मां मिले थी, असांजे प्रॉफिट हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी मां मिले थी, त असांखे उन मां भरपूर फ़ाइदो वठणु खपे। ऐं अॼुकल्ह जे दौर में मां इहा ॻाल्हि कंदो हलां त जॾहिं असां UK वियासीं, लंडन वियासीं अॼु खां 3 साल पहिरियां, त उन वक़्तु इहा ॻाल्हि कोन हुई। पर हींअर जेकॾहिं लंडन जी हिकिड़ी टिपिकल बस आहे, गाड़ी डबल डेकर आहे, हलंदी आहे, त मूं ताज़ो ई ॾिठो पिए किथे का डॉक्यूमेंट्री हुजे त उन में बसुनि ते हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं हदीसूं लिखियलु आहिनि। यूरोप जे बस, यूरोप जे लंडन जे बसुनि, लंडन सिटीअ जे बस, लंडन जे जेको यूरोप जो मरकज़ी शहर आहे। ऐं कुझु शयूं इवन न्यूयॉर्क में क़ुर मां बि लिखियलु आहिनि, हुज़ूर साईं जिन जा हदीसूं उहे बि लिखियलु आहिनि। त हाणे इहा शइ ॾिसो हिकिड़ी वॾी ॻाल्हि आहे, आई ओपनर आहे असां सभिनि जे लाइ। जीअं तव्हां शुरू में चयो त रहमतुल आलमीन, त हींअर माना पूरो आलम एक्सेप्ट करे थो त जेका हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जेका रहनुमाई हुई उहा इंसान ज़ात जे लाइ तमामु हिकिड़ी फ़ाइदेमंद ऐं हिन समाज खे बहितर करण जे लाइ हुई। त उन लिहाज़ खां असांखे बि जीअं टाइटल बि आहे प्रोग्राम जो, इश्क़ मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, त इश्क़ जो मतिलबु थी सघे थो त ॿिए कंहिं वटि का ॿी डेफिनेशन हुजे, पर जेका असांखे गाइडेंस ऐं रहनुमाई उहे ॾेई विया आहिनि, असांखे जेको ॿुधाए विया आहिनि त इंसान खे हीअं ज़िंदगी बसर करणु खपे, समाजी तौर ते, सियासी तौर ते, मज़हबी तौर ते, त असांखे उन रस्ते खे पकड़णु खपे, असांखे उहे शयूं एडॉप्ट करणु खपनि, त असां न रुॻो पंहिंजो हिकिड़ो कामयाबु कुटुंब हलाए सघंदासीं, पर असांजो समाज, असांजो मुल्क उहो बहितर तरीक़े सां हले सघंदो। उन में हर इंडिविजुअल, हर ज़ात, उहो मर्द हुजे औरत हुजे, उहो उन मां फ़ाइदेमंद थी सघे। ॾिसो, औरत जे हवाले सां जेका ॻाल्हि निकिरे थी, मूंखे हिकिड़ो हसीन मंज़र थो ज़हन में अचे सीरत तय्यबा मां, इश्क़ मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ॻाल्हि थी अचे त हिकु ख़ातून जो पंहिंजे मर्द जे ज़िंदगीअ में केॾो हिकिड़ो मुअसिर किरदारु थो अचे। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन गारे हिरा में मौजूदु आहिनि ऐं रियाज़त बि कनि था, तफ़कुर बि कनि था, वीचारनि था त दुनिया मां जेके इज्तिमाही ख़राबियूं आहिनि कीअं ख़तमु कजनि, इनक़िलाब कीअं आणिजे, क़ौमुनि खे पंहिंजा हक़ कीअं वठी ॾिजनि, व्याज जो निज़ाम। व्याज जो मतिलबु इहो न आहे त रुॻो ॾोकड़नि ते ॾोकड़ वठिजे, व्याज हिकिड़ो हमगीर हिकिड़ो पंहिंजे फार्मूलो आहे, माना जंहिंमें तव्हांजी महिनत खे अहमियत न मिले, रुॻो पैसे ते पैसो कमाइजे, इहो सूदी निज़ाम आहे, व्याज जो निज़ाम आहे। त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जॾहिं पहिरीं वहीअ जो जी बिशारत वठी अचनि था त उन्हनि जे ज़हन ते हिकिड़ो बार आहे जेको उन्हनि खे महसूसु थो थिए। जीअं क़ुर शरीफ़ में आहे त वरफ़अना लक ज़िक्रक, या उहो आहे त अल्लज़ी अनक़ज़ ज़हरक, हिकिड़ो तुंहिंजे पुठीअ ते बोझ आयो जेको तुंहिंजी पुठीअ खे जहिड़ो कर भञी रहियो हो। हिन गुफ़्तगूअ खे पाण जारी रखंदासीं नाज़रीन, वठूं था हिकिड़ी नंढड़ी साई। भलीकार नाज़रीन, इश्क़ मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी महफ़िल रचियल आहे ऐं उन्हनि जे ॻाल्हियुनि जे ॾींहड़नि खे असां पंहिंजनि लफ़्ज़नि जी सूरत सां टिमकाए रहिया आहियूं। इहा यकीनन सआदत आहे। साईं सरफराज़ सोलंकी साहिबु असां सां असांजी महफ़िल जे मोर जी हैसियत में मौजूदु आहिनि। त साईं मूं ॻाल्हि पई कई त जॾहिं आका ते पहिरीं वही नाज़िल थी थिए ऐं उहे वही जे ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिकिड़ी बैनुल अक़वामी ज़िमेदारी आहे, नबूअत ऐं रिसालत जी ज़िमेदारी, सो बि वरी इख़्तिताम वारी सूरत में, माना काइनात जो जेको बि वायुमंडल आहे उनजो मरकज़ी नुक़्तो जेको विखरियल हुयो समेटिजी अची उते मौजूदु थियो आहे। बिल्कुलु ठीकु आहे। हाणे एॾी वॾी ज़िमेवारी वठण खां पोइ रुख़ उन्हनि जो काॾे थो थिए, कंहिं दोस्त ॾे नथो थिए, कंहिं इबादत गाह ॾे नथो थिए, कंहिं वॾे माण्हूअ ॾे नथो थिए, या उते हीअं करे वेही नथा रहनि, सिधो पंहिंजे घर था अचनि ऐं पंहिंजी रफ़ीक़ हयात उम्मुल मोमिनीन सैयदा अम्मा साईं ख़दीजा जे हुज़ूर में अचनि था। सैयदा जी वॾी में वॾी ख़ासियत इहा हुई त उहे मिज़ाज शुनास हुयूं ऐं उहे महसूसु थियूं करे वञनि एॾो वॾो मनसब हासिलु करे पाण आया आहिनि ऐं पोइ चवनि था तव्हां छा था महसूसु कयो।
साईं जन खे चवनि था त मूंखे लॻे थो त मां जहिड़ो कर टुटी रहियो आहियां, भॼी रहियो आहियां। कैफ़ियत इहा हिकिड़ी स्ट्रेस जी कैफ़ियत आहे। त साईं जन मुस्कुरायो, कमाल जो नुक़्तो आहे इहो। साईं जन मुस्कुरायो ऐं फरमायनि छा त वल्लाह ला युख़्ज़ीक अल्लाह अबदा, अलाह जो कसम आहे तोखे अलाह साईं कॾहिं बि टुटणु या विखिरणु न ॾींदो। छो त इनक लतसिलुर रहम, तूं हमेशह ॻांढापे जो कमु कयो आहे, छिनण जो कमु तो कॾहिं बि न कयो आहे, माण्हुनि खे तूं पाण में मिलायो आहे। व तुकरिमुल ज़ैफ़, तुंहिंजो दस्तरखान हमेशह विछायल रहियो आहे ऐं उन ते ताम सजल रहिया आहिनि। मुसाफ़िर, दोस्त, अहबाब, ओड़े पाड़े वारा उन तां मानी खाईंदा रहिया आहिनि। व तुईन अला नवाइबिल हक़, जॾहिं ॿिनि माण्हुनि जो धुरियुनि जो झेड़ो थींदो आहे त तूं हक़ जी पासदारी करे उन्हनि खे सपोर्ट करे उन्हनि जे ॿाहुनि जो बल थी बीह रहंदो आहे। ऐं तूं हमेशह व तहमिलुल कल, जेके नादार, अबोझ ऐं दुबरा आहिनि, तूं उन्हनि जो बोझ पंहिंजे कुलनि ते खयो आहे, उन्हनि खे तो रिलीफ़ ॾिनो आहे। हाणे इहे ख़ासियतूं जंहिं हस्तीअ में हूंदियूं आहिनि, छाकाणि त साईं जन तौरेत जूं, ज़बूर जूं ऐं इंजील जूं आलिमा बि हुयूं। बिल्कुलु ठीकु आहे। त हाणे इते उन्हनि जो जॾहिं इहो किरदारु अदा थो थिए त हुज़ूर जन जंहिं स्ट्रेस जे कैफ़ियत मां आहिनि उन मां निकिरी था अचनि। त हिकु घरवारी जेका पोइ वरी चइनि ॿ पुटनि जी ऐं चइनि नियाणियुनि जी माउ बि थिए थी, साईं हुज़ूर जन जो जेको औलाद सिर्फ़ु साईं मां ई थियो आहे, ॿियनि हरमनि मां न थियो आहे। त इन पस मंज़र में तव्हां पंहिंजे इन घराणे खे कीअं ॾिठो, इश्क़ रसूल में सरशार थींदे उन इबादत गुज़ारीअ जो जेको मंज़र, उथी असुर जो अलाह जो नालो वठणु? साईं बिल्कुलु इहा शइ त रूटीन हूंदी हुई अमड़ बाबा साईं। ऐं उनखां पोइ जीअं जीअं असांजा भाइर भेनर वॾा थिया त सभु मतिलबु जीअं चवंदा आहिनि त वालदेन खे ॾिठोसीं ऐं ॾिठोसीं त इन शइ में बरकत बि आहे त अलाह जे हुज़ूर में पंहिंजो दुआ घुरणु, तिलावत करणु, क़ुर खे पढ़णु, सम्झणु। त बाबा साईं जी बि इहा रूटीन हूंदी हुई ऐं उहे बि कोशिशि कंदा त जेतिरो टाइम ॾेई सघनि। ऐं जीअं मूं चयो त हिकिड़े ग़रीब घराणे मां उन वक़्तु मैट्रिक करणु ऐं उनखां पोइ वरी अॻिते कोर्स करणु, ऐं उहो बि हिकिड़ो यतीम ॿारु, बाबा साईं जो वालिद साहिबु जेको आहे, बाबा अञा नंढा ई हुया त उहे गुज़ारे विया। पोइ असांजो चाचो बाबा साईं जो वॾो भाउ, उन जो कंट्रीब्यूशन आहे त कीअं बाबा खे सपोर्ट कयईं, पढ़ाईं कहिड़े नमूने सां। त इहे सभु अलाह वारा माण्हू हुया। उन्हनि खे मज़हबी, जेकॾहिं पढ़ियल असांजो चाचो न हो पर तॾहिं बि उनखे वॾो हिकिड़ो शऊर हुओ मज़हब जे बारे में, समाज जे बारे में। ऐं उन जे कोशिशुनि जे करे, असांजे वॾड़नि जे अमड़ जी कोशिशुनि जे करे हिकिड़ो सुठो माहौल पैदा थियो। ऐं जिते तव्हां ॻाल्हि कई त औरत जो किरदारु डेफिनेटली तमामु अहम आहे। तव्हां मिसाल ॾिनो बीबी ख़दीजतुल कुबरा जो, हिकिड़ी ॿी मूंखे ॻाल्हि यादि अचे थी घणो करे उम्मे सलमा साईं जो। त जॾहिं हुज़ूर साईं जन हज करणु आया ऐं काफ़रनि इनकार कयो ऐं उते हिकिड़ो टसल थी पियो ऐं उन टसल खे टाइण लाइ पोइ सुलह बि थियो ऐं सुलह उदय बि आहे त उते रिटन में जेका आहे एग्रीमेंट थी, लिख पढ़ थी। त उन ते चवनि था त असांजा जेके साईं सां गॾु साथी हुया घणा ख़ुशि न हुआ त एॾियूं रिआयतूं ॾिनियूं आहिनि। हर ॻाल्हि उन्हनि जी मञी वई, हर ॻाल्हि उन्हनि जी मञी वई। ऐं जंहिं ते माना उहे कुझु ॻाल्हियूं शायदि माना ॾुखियूं पियूं लॻनि उन्हनि खे मञणु। त हुज़ूर साईं जन ॾाढो परेशान थी माना पंहिंजे घर आया त हाणे छा करणु खपे, ऐं हीअ सिचुएशन पैदा थी आहे। त चवंदा त साईं उम्मे सलमा उन्हनि खे चयो त तव्हां वञो ऐं जेको तव्हां एग्री कयो आहे ऐं तव्हां वञी उहो कयो। त उन्हनि खे हिकदमि उहा ॻाल्हि हौसलो अची वियो ऐं उहो निकिता वञी जॾहिं उहा ॻाल्हि करणु लॻा उहे शयूं, त ॿिया बि सभु साथी जेको आहे हिकु थी उनजे उहा साॻी शइ। ऐं उहो ॾाढो हिकिड़ो माना बहितर तरीक़े सां, अहसन तरीक़े सां उहा ॻाल्हि जेका आहे त सुहिणी थी वई। त उते बि जेको किरदारु असां उम्मे सलमा जो, त इहो औरत जो किरदारु ऐं ख़ासि करे जेका घरवारी आहे या घर जी वॾी आहे त उहो वॾो अहम आहे। ऐं हर माण्हू जे लाइफ में मां सम्झां थो, जेकॾहिं मां पंहिंजी ॻाल्हि कयां त
त डेफिनेटली मां बि लकी आहियां त असां अञा यूनिवर्सिटी में पढ़ंदा हुआसीं त शादी थी, उन खां पोइ ॾाढा ॾुखिया मरहला आहिनि यूनिवर्सिटी पढ़णु, वरी नौकिरी, वरी PhD करणु UK वियुसि त पंहिंजी फैमिली गॾु हुई। त परदेस में हींअर वञणु शायदि एतिरो परदेस न आहे, पर 30-35 साल अॻु ॾाढो ॾुखियो हूंदो त उते वञी रहणु। ऐं मां सम्झंदो आहियां त मुंहिंजे PhD में जिते मुंहिंजी पंहिंजी महिनत आहे त उते मुंहिंजे घर वारनि जो बि वॾो रोल आहे। जेकॾहिं उन्हनि जी मदद न हुजे हा या प्रॉपर जेका आहे उन महिल सपोर्ट न हुजे हा त शायदि मां इहो घर खे संभालणु, उन्हनि सभिनी शयुनि खे हैंडल करणु, ॿारनि जी तालीम ऐं तरबियत खे कंटिन्यू करणु, हमदर्दी सपोर्ट ॾियणु। कॾहिं जेको आहे त माण्हू ग़मगीन थिए थो त उनखे थोरी सपोर्ट ॾियणु, त उन सां वॾो फ़र्क़ु थो पए। त औरत जो किरदारु इन में अहम आहे। न सॼी सिंध ॾिठो आहे तव्हांखे तालीमी इदारनि सां वाबस्तगीअ में तव्हांजो जोड़ो माशाअल्लाह रोल मॉडल आहे। तव्हांजा ॿारड़ा बि संजीदा ऐं काराइता ऐं पंहिंजे बाअख़लाक़ आहिनि। यकीनन इहो तव्हांजो हिकिड़ो गॾियल किरदारु आहे। ज़ाती ज़िंदगीअ में कॾहिं कॾहिं कैफ़ियतूं माण्हूअ जूं अहिड़ियूं थियनि थियूं जॾहिं माण्हू मायूसी वकोड़ थी वञे या दहरियत जी ॾाइण माण्हू अॻे तारा थी ॾेखारे, माण्हू अलाह खां इनकार ते मजबूर थी थो वञे, ख़ासि करे बीमारीअ जी अहिड़ी जॾहिं क्रिटिकल पोज़ीशन अची थी वञे ऐं पोइ उते माण्हूअ खे या त सफ़ा मुनकिर थी बीह थो रहे या वरी अलाह सां हुनजो एॾो कुर्ब थी थो वञे जो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजूं तकलीफ़ूं माण्हू ॾिसे थो, जाचे थो, पढ़े थो त माण्हूअ जे हियाम ते। तव्हां अहिड़नि मरहलनि मां ज़िंदगीअ में गुज़रियो जंहिंमें तव्हांखे अलाह जे तसवुर ऐं सीरत पाक हौसलो ॾिनो हुजे? साईं ज़िक्र कंदा हलूं, तव्हां ॾाढी अहम ॻाल्हि छेड़ी आहे त मूंते ज़िंदगी में कुझु अहिड़ा मरहला ज़रूरु आया हेल्थ जे लिहाज़ खां। हिकिड़ो अहिड़ो टाइम बि आयो जो मां UK में लिवरपूल जे हॉस्पिटल में 7 महीना एडमिट हुयुसि कंटिन्यूअसली। ऐं उन वक़्तु मुंहिंजी घरवारी सिर्फ़ु मूंसां हुई, उते ॿार सभु हिते हुया। ऐं मां पंहिंजे वाइफ खे चवंदो हुउसि त तव्हां वञो वापसि हिते, UK जी हॉस्पिटल अहिड़ी आहे अटेंडेंट जी ज़रूरत न आहे ऐं मां हिते ठीकु आहियां, बसि तव्हां। पर न उहो कोन हली। ऐं पोइ हॉस्पिटल वारनि स्पेशल परमिशन ॾिनी त भाउ तुंहिंजी वाइफ तोसां गॾु रहंदी, उन्हनि कमिरो ॾिनो। ऐं अहिड़े नमूने सां असां 7 महीना कटियासीं जंहिंमें वधि में वधि सपोर्ट हुई। हाणे ॻाल्हि मां इहा थो करणु चाहियां त उन दौरान उते हिकिड़ी नर्स कमु कंदी हुई, क्रिश्चियन हुई। पोइ मुंहिंजे वाइफ खे ॾिसंदी त अकेली आहे, पोइ उनखे कॾहिं घुमाइण वठी वेंदी, कॾहिं की माना असांजी हिकिड़ी दोस्त थी वई। 7 महीना वॾो अर्सो आहे परदेस में। सो हिकिड़े ॾींहुं मोकल जो ॾींहुं हुजे, शायदि संडे हुजे, त उहा नर्स ओचितो मूं वार्ड में ॾिठी, वरी मुंहिंजे कमरे मां आई त हुनखे नर्स वारी ड्रेस कोन, इहा आम जेका आहे कलरफुल, हुनखे वॻो पातल हुजे, हथ में हिकिड़ी शॉपिंग बैग हुजेसि। त मुंहिंजे भरिसां आई, अची मिली, चई मां अॼु स्पेशली आई आहियां तोसां मिलणु ऐं मूं तुंहिंजे लाइ गिफ्ट आंदी आहे हिकिड़ी। त मूं चयो त अहिड़ी का दुनिया जी का शइ का परफ्यूम हूंदी, को जोड़ो हूंदो, का ॾिसे थी त हाणे शो पीस हूंदो। त हुन जे शॉपिंग बैग मां कढियो त क़ुरान हुजे। त हुन चयो आई ब्रॉट क़ुरान फॉर यू। त मां ॾाढो हैरान थियुसि त क़ुरान खणी आई हिकिड़ी क्रिश्चियन। मां चयो वॾी महिरबानी। चई मां ख़ासि करे सोचे आंदो आहे त तो वटि हिते हॉस्पिटल में टाइम आहे ॾाढो ऐं तूं अदरवाइज़ ठीकु बि आहीं, पढ़ी बि सघींदो, त हीउ मूं क़ुरान आंदो आहे, इंग्लिश ट्रांसलेशन अथसि ऐं एक्सप्लेनेशन अथसि, त तूं इहो पढ़ वई। हाणे मां इहो सम्झंदो आहियां त इहो हिकिड़ो वॾो मौजो हो मुंहिंजे लाइ। त उन टाइम ते जॾहिं माना हिकिड़ी एॾी ॾुखी सिचुएशन में माण्हू हुजे त इहो वॾो हिकिड़ो सहारो, इहो मौजो मुंहिंजे लाइ हिकिड़ी वॾी ज़हनी ऐं जिस्मानी ताक़त जे तौर ते। ऐं पोइ उते मूंखे वाक़ई एतिरो टाइम मिलियो जो मां तक़रीबन 2 भेरा उनखे क़ुरान खे उनजी माना, उनजी एक्सप्लेनेशन उहा पढ़ी। त अहिड़े टाइम ते बि जॾहिं इहा शइ तव्हां वटि ओचितो अचे ऐं हिकिड़ो क्रिश्चियन माण्हू, ईसाई माण्हू खणी अचे, त इहा हिकिड़ी वॾी निशानी आहे त जेको कुझु आहे अलाह जे तरफ़ां आहे ऐं अलाह ते पंहिंजो ईमान जेको आहे उहो भरोसो उहो पको रखो ऐं अलाह सां ई चङाई कयो। रूहानियत जी दुनिया में इहा हक़ीक़त आहे जंहिंखे मादी साइंस खां कुझु मावरा शयूं हूंदियूं आहिनि
जेके अकुल जे दायरे में न अची सघंदियूं आहिनि, छाकाणि त ख़ालिक जूं ॻाल्हियूं, अकुल बि मख़लूक आहे, त उन जूं करणियूं कॾहिं कॾहिं अकुल जे महदूद दायरे खां मावरा हूंदियूं आहिनि, हक़ीक़त हूंदियूं आहिनि। त हज़ीरतुल क़ुदस हिकिड़ो माॻ आहे जंहिंमें असां जॾहिं हितां जिस्म मां असांजो रूह परवाज़ थो थिए त उहो फना त नथो थिए, मुंतक़िल थो थिए। त मज़हबी तालीमात जो असांखे इहो फ़ाइदो आहे त मा बअदल मौत, यानी लाइफ आफ्टर डेथ जेका थिए थी, मौत खां पोइ जी ज़िंदगी, उन बाबति असांखे तसली थो ॾिए। त उते जेके असांजा साले अरवाह मौजूदु आहिनि, जिन में ख़ासि करे वालदेन बि अची था वञनि, त उन्हनि जा रूह असांजे हिन ज़िंदगीअ ते नज़र रखनि था, त उहे रिफ्लेक्ट बि कनि था। ऐं जॾहिं तव्हांजे ज़िंदगीअ में ख़ुलूस आहे ऐं तव्हांजे दिलि में पाकीज़गी आहे ऐं अलाह साईं खे तव्हां खां को कमु वठिणो आहे, त अलाह साईं हुननि जे उन रूहानी सिग्नल्स खे तव्हां सां कनेक्ट थो करे ऐं पोइ उन्हनि जे दिलि में जेका ख़्वाहिश उभिरे थी, उहा धरतीअ ते अलाह साईं उहो माहौल डेवलप थो करे, जंहिंजे करे उहा शइ तव्हांखे यकीनन हे तव्हांजे वालदेन जी उहा जेका रिफ्लेक्शन आहे रूहानी, उहा मुंतक़िल थी आहे ऐं पोइ अलाह साईं इहो माहौल जोड़ियो आहे ऐं पोइ तव्हांखे क़ुरान शरीफ़ नसीब थियो आहे। ऐं पोइ तव्हां अहिड़ी क्रिटिकल पोज़ीशन में 7 महीना जेको बदेस परदेस में तव्हां मौजूदु आहियो, त क़ुरान शरीफ़ पढ़ंदे तव्हांजी जा एहसासात छा हूंदा? छो त क़ुरान पाक में काइनात जा मंज़र बि बयानु थियल आहिनि, इंसानी नफ़्सियात बि बयानु थियल आहे, तारीख़ जा किरदार बि बयानु थियल आहिनि। तव्हां कीअं महसूसु कंदा आहियो? साईं, क़ुरान जेको असांखे अलाह सुभाणे ताला जे तरफ़ां आयो, भई असां उनखे पढ़ूं था, उन जो तर्जुमो पढ़ूं था, त दुनिया जो को घटि टॉपिक हूंदो जेको उन में डिस्कस कयल न हुजे। बनीनो इंसान जे लाइ जेका गाइडेंस आहे, ऐं ख़ासि तौर त असांखे समाजी तौर ते कीअं ज़िंदगी गुज़ारणु खपे, ऐं जेको इस्लाम में ऐं क़ुरान में ऐं असांजे प्रॉफिट हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी जेका तालीम आहे, त उन में जेको इंसाफ़ ऐं जस्टिस जो जेको तसवुरु ॾिनो वियो आहे, ऐं न रुगो तसवुरु पर उन खे रियलिटी में तव्हां कीअं एडॉप्ट कयो, त उन जा छा फ़ाइदा आहिनि, उन सां कीअं इंसान जी ज़िंदगी, असांजी समाजी ज़िंदगी कीअं बहितर थिए थी। ऐं क़ुरान में इन खां अलावा साइंस जे बारे में इन ते वॾा वॾा बुक लिखिया विया आहिनि। क़ुरान अहिड़ो किताबु आहे जंहिं ते न रुगो मुस्लमाननि बुक्स लिखिया आहिनि, पर नॉन मुस्लिम्स बि हाणे उहो क़ुरान एक्चुअली पब्लिश थियल बि हुते हो। अब्दुल्ला यूसुफ अब्दुल्ला तमामु मशहूरु तर्जुमो आहे उन्हनि जो ऐं तफ़सीर आहे। त अहिड़े नमूने सां क़ुरानी तालीम जंहिं मूं चयो त हिकिड़ो न रुगो समाजी ऐं असांजी ज़िंदगी जे बारे में, पर असांखे हर लिहाज़ खां इंसान जे लाइ साइंस जूं केतिरियूं ॻाल्हियूं उन में एक्सप्लेन कयल आहिनि। ऐं असांजे जेकॾहिं चंड तारा ऐं सिज जो ज़िक्र अचे थो, त फलकियात जो जेको कॉन्सेप्ट अचे थो, त उहो पंहिंजे महवर ऑर्बिट में तरनि था पिया। हाणे कॾहिं कॾहिं या तव्हांजो जियालॉजी सब्जेक्ट आहे, जियालॉजी माउंटेन्स जो ज़िक्र आहे, ज़िलज़िलनि जो ज़िक्र आहे, साईं पाणीअ जो ज़िक्र आहे, त हीअ कीअं आयो, किथां आयो। ऐं उन खां पोइ जेकॾहिं असां कहिड़े बि साइंसी लिहाज़ खां का शइ ॾिसूं था, हाणे सोलर सिस्टम आहे साईं, सिज जे बारे में जेको घणे अरसे ताईं चयो वियो त सिज हिकिड़े हंधि बीठो आहे, बाक़ी प्लेनेट हुनजे चौधारी फिरनि था पिया। त जॾहिं की असांजे क़ुरान में वाज़े लिखियलु आहे सिज लाइ बि त उहो पंहिंजे मदार में फिरनि था पिया। त हाणे जेका ताज़ी रिसर्च अचे थी पई, त उन में उन्हनि इहो बि ॻोल्हे लधो आहे त असांजी जेका पूरो सोलर सिस्टम आहे, जेका गैलेक्सी आहे, उहा बि माना फिरे थी पई ऐं असांजो सिज बि उन जो हिसो आहे ऐं उहो मूव थो करे। त हाणे इहे सभु शयूं या जेके जोड़नि जी आयत आहे, वकुल्लुन फी फलकिन यसबहून, त गैलेक्सीज़ सोलर सिस्टम समेत मदार में सयारनि सां गॾु उहा फिरनि पियूं। पर इहा रिसर्च हाणे आई अथव गुज़िरियल 2-3 सालनि में, त जंहिं इन खे प्रूव कयो आहे त वाक़ई इहो थिए थो। ऐं ॿियो जेको असां चयोसीं जोड़नि जो ज़िक्र, त क़ुरान में वाज़े लिखियलु आहे त हर शइ जा जोड़ा। हाणे साइंस प्रूव कयो आहे त जेको नंढे में नंढो सेल आहे, घड़ो आहे, उन जा बि जोड़ो आहे।
त इहे सभु शयूं जेके आहिनि मां तव्हांखे रोशनी मिलंदी रही, हौसलो मिलंदो रहियो, बीमारी तव्हां खां विसरी वई ऐं तव्हांजी अलाह साईं सां लव लॻी ऐं तव्हांखे रिसालत माब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ते जेके वही जी सूरत में ॻाल्हियूं नाज़िल थियूं उन्हनि सभिनी सां इहे यकीननि तव्हांजे लाइ सआदत आहे। असांजे सॼी सिंध जे लाइ तव्हांजी ॻाल्हियूं यकीननि ॾियाटियूं साबित थींदियूं। तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांखे वक़्तु ॾिनो। नाज़रीन, पंहिंजे गुफ़्तगूअ जो निचोड़ इहो निकितो त जॾहिं माण्हू परदेस में आहे ऐं उते तव्हां साईं जी ॻाल्हि ॿुधी त हिकिड़ी ईसाई ख़ातून थी अचे जेका तोहफ़ो खणी थी अचे, उहा महसूसु थी करे त हिकिड़ो मुस्लमान मरीज़ आहे जेको हींअर साहिब फ़िराश आहे, उन वक़्तु बि आहे त उनखे बजाए नावेल पढ़ाइण जे या साइंस पढ़ाइण जे या पंहिंजी के ईसाईयत जी तारीख़ पढ़ाइण जे या तौरेत पढ़ाइण जे उनखे क़ुर पाक गिफ़्ट थी करे। त इहो मूं ॻाल्हि कई त इहो यकीननि अताए रबी आहे ऐं जंहिं इंसान जे दिलि में ख़ुलूस हूंदो आहे उन सां ईअं ई इश्क़ रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अनवारात जे ज़रिए पालनहार जूं महिरबानियूं थींदियूं आहिनि जेके छिल सॼी इंसानियत खे नसीब थींदियूं रहनि। सब्सक्राइब करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD इस्लामिक ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन ते क्लिक करियो।